बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। निहायत वाजिबुल एहतराम इज्जत माब इन पिंडाल में वेठल असांजे कौम परियाड़ जा मोअज़्ज़ीन उहदेदार ऐं उन्हनि सां गॾोगॾु ॿियनि बिरादरियुनि जा आयल मोतबर मोअज़्ज़ीन प्रेस वारा सभिनी दोस्तनि जी ख़िदमत में अस्सलाम वालेकुम। दोस्तों, ये अज जो प्रोग्राम कहीं सियासी मकसद के लाए कोन है, कहीं पंहिंजे हिकड़े शख्स के ज़ाती मकसद के लाए कोन है। अगर इन प्रोग्राम के मकसद के गहराई से सोचो वने, अहले इल्म दोस्त वेठा हैं, अहले नजर दोस्त वेठा हैं, सभे असां को उम्र में वड़ा हैं, काबिल एहतराम हैं, असां उन्हनि को नंढा आहियूं। ही प्रोग्राम हेड़ा प्रोग्राम कौमन के धरती को मथे खणी हलंदा आहिनि, लेकिन उन्हनि में एक शय जो उनसर हुजे, सच्चाई हुजे, पुख्तगी हुजे ऐं हिम्मत हुजे। छो हिन हेॾी सॼी कौम जी सरवाणी करण, अॻवाणी करण, मिसकीन माण्हुनि जा मसला खणी हलण, मिसकीन माण्हू जी मदद करण, इन में काफ़ी ताक़तूं रुकावट आणींदियूं आहिनि। उन रुकावटनि खे दूर करे गरीब मिसकीन माण्हू के पंहिंजो हक़ ॾियारण अॼु कंहिं वॾे जहाद खां घटि कोन आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, असांखे असांजे वॾड़नि हिन कौम जे लाइ, हिन हितां जे लोकल सभिनी माण्हुनि जे लाइ जेका ख़िदमत कई आहे, असांखे उन ते पंहिंजे वॾनि जे उन कारकर्दगी ते फ़ख्रु आहे। अॼु उन्हनि जी महिनत जो नतीजो आहे जो मां जहिड़े मिसकीन खे तव्हां इज़त बख़्शी आहे। दोस्तन, असांजे बिरादरी के माण्हुनि जिन भी हिन प्रोग्राम की बुनियाद रखी है, मां सभिनी के जस चवां थो। काबिल तारीफ़ जा लाइक माण्हू आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे मिशन के कामयाब करे, असां उन्हनि सां गॾु आहियूं। अॼु जो हिते प्रोग्राम यकीनन उन मकसद की एक कड़ी है, लेकिन अल्लाह की ज़ात पाक जा लखे सानन जो अल्लाह ताला असां के उन जगह ते आंदो, उन माण्हू जे तॾे ते आंदई, उन माण्हू जी हिमायत करण लाइ असां के अल्लाह से वो लफ्ज़ चौराया जंहिं माण्हू जे लाइ पूरी कौम, पूरे इलाके में जी दिल में इज्जत है। उन माण्हू जे लाइ मां सभिनी दोस्तन के ही असांजे हितां जा मोअज़्ज़ीन वेठा आहिनि, असांजा सभिनी
इन्हनि सां बिरादरी वास्ता आहिनि ऐं हिते पयार कौम जेका रहे थी जुग्राफियाई तरह सां सरहदी तरह सां गॾु हुजण जे नाते सां पड़ोसी हुजण जे नाते सां ही माण्हू इहे हिक ॿिए सां रिलेटेड आहिनि। अॼु उन्हनि बिरादरियुनि जा मोतबर मौजूदीन वेठा आहिनि। मां उन सभिनी खे पयार कौम जे मौजूदीन खे ख़ासि करे हितां जे पयार कौम जी समूरी खे इहो गुज़ारिश कंदुसि त मोहम्मद अली पयार जंहिं दिल सां जंहिं हिम्मत सां हक़ जो नारो आयो आहे ऐं कौम जी ख़िदमत करण जो जज़्बो ॾेखारियो आहे, असां इन सां गॾु आहियूं। ही तव्हांजी ख़िदमत कंदो। तव्हां महिरबानी करे हिन जा हथ मज़बूत कयो। हेड़नि बाहिम्मत माण्हुनि जा हथ मज़बूत कंदो, इंशाअल्लाह तव्हांजा जेके बि मसला आहिनि इंशाअल्लाह इन्हनि जी महिनत सां इन्हनि जी हिम्मत सां उहे हल थी वेंदा। अगरि हिननि खां को मसलो हल नथो थी सघे, दुनियादारी आहे, ही अवांजो पैगाम अवांजो मसलो खणी असां ताईं पहुचाईंदा, इंशाअल्लाह तव्हांजो मसलो हल कंदासीं। बाक़ी कौम परियार जे लाइ जेका तंज़ीम साज़ी हले पई उनमें जेके बि हिन वक़्तु उहिदेदार ज़िम्मेवारियुनि ते अची विया आहिनि, मां उन सभिनी खे उहिदनि ते अचण जी मुबारकबाद ॾींदे दिलि जे गहराइनि सां उन्हनि जी सपोर्ट कयां थो ऐं उन्हनि खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे हिन प्रोग्राम खे पाए तकमील ते पहुचायो, हिन प्रोग्राम खे अॻिते वधायो, घर घर ॻोठ ॻोठ गली गली ताईं पयार कौम ताईं इहो पंहिंजो पैगाम पहुचायो ऐं इहा तंज़ीम साज़ी मुकमिल कयो। उनमें ख़ासि करे हर ॿिए चौथे महीने तव्हांजी अहम मीटिंग हुजणु घुरिजे। ख़ैर इहे ॻाल्हियूं लाउड ते ॻाल्हाइण जहिड़ियूं कोन्हनि, असां पाण में वेही मीटिंग कंदासीं, अॻिते जो लाहे अमल जोड़ींदासीं। तव्हांजो टाइम घणो वरितो अथसीं, तव्हांजी वॾी महिरबानी।